अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है त ख़ुशि हूंदव। वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं तव्हांखे इल्तिजा कंदो हलां त जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु नोटिफिकेशन बेल खे बि ज़रूरु इनेबल कंदा त जीअं असां जूं लेटेस्ट वीडियोज़ एंड अपडेट्स तव्हांखे मुयसरु थींदियूं रहनि। अचो त वीडियो स्टार्ट कयूं। वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी पिक्चर ॾेखारींदो हलां जेका जेज़ वारनि जी तरफ़ां अपलोडेड आहे। उन में इहो ई ॿुधायो पियो वञे त जेकॾहिं तव्हां SMS कंदो पैसा नहीं जेज़ कैश 8484 ते त तव्हांखे 50 मिनट्स एंड SMS मिलंदा ऐं इहे बिल्कुलु फ्री में मिलंदा ऐं इन जे लाइ कंहिं बि क़िस्म जी चार्जिस न आहिनि, बिल्कुलु मुफ़्त आहे। अचो त तव्हांखे प्रैक्टिकल करे ॾसियूं। मैसेज बॉक्स में ईंदासीं। मैसेज असां टाइप कंदासीं हैश पैसा जी P वॾी नहीं जी N वॾी जेज़ जी J वॾी कैश जी C वॾी ऐं असां सेंड कंदासीं 8484 ते। असां हिकिड़ो चकर कंफर्म करे वठूं जी। SMS करिणो आहे हैश पैसा नहीं जेज़ कैश 8484 ते जी। असां बिल्कुलु सही लिखियो आहे ऐं इहो असां सेंड कंदासीं। सेंड करण खां ऐं इन जे लाइ परेशान न थिजो। इन जे लाइ 2-3 पैसा जेके मैसेज सेंड करण जा लॻंदा आहिनि, सिर्फ़ु इहे चार्ज थींदा। तव्हां ॾिसी था सघो त असां वटि हिकिड़ो मैसेज अची चुको आहे। यूअर रिक्वेस्ट हैज़ बीन रिसीव्ड, यू विल गेट अ कंफर्मेशन मैसेज सून। अचो त ॾिसूं था, पाण वटि मैसेज अची चुको है जी। हेल्पलाइन की तरफ़ां असां वटि मैसेज अची चुको है हिकिड़ो। जेज़ कैश की तरफ से आपको फ्री 50 मिनट्स SMS दिए गए हैं जो कल रात तक वैलिड हैं। स्टेटस *114*11*2 हैश फ्री मिनट्स शाम 6 से 9 PM मुयसर नहीं। 6 खां 9 बजे ताईं जेके असांजा मिंट मुयसर न हूंदा। बाक़ी असांखे तव्हां ॾिसी था सघो त 50 मिंट ई SMS मिली चुका आहिनि, उहो बि बिल्कुलु फ्री। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। दुआउनि में यादि।